दोस्तों मां अॼु तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां अलहदा ज़रदारी जो तमामु बहितरीनु कलाम आहे जेको कलाम तमामु मशहूरु थियो। वॾी मोट माणी तमामु बहितरीनु गानो हो। अलहदा ज़रदारी उहो फ़नकार आहे जेको तमामु फ़ोटे ज़रदारी जे बराबरि सां हलंदो हो ऐं तमामु उनखे पसंदि कयो वेंदो हो। उनजा गाना तमामु पसंदि हुआ। दोस्तों ही मां तव्हांखे गानो ॿुधायां थो जेको उन गाननि मां मशहूरु गानो आहे। दोस्तों तव्हां ॿुधी ऐं मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। अगरि मुंहिंजे चैनल ते नया दोस्त आहिनि त उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तों ही गानो जी त दोस्तों हिन गाने तमामु मोट माणी तमामु दर्द भरियो ॾुख भरियो कलाम हो ऐं काफ़ी दोस्तनि खे पसंदि कयो हो। तमामु मशहूरु गानो आहे अलहदा ज़रदारी जो। हिन गाने तमामु मोट घणी माणी ऐं घणनि माण्हुनि पसंदि कयो। हिनखे दिलि में जायूं ॾिनऊं हिन गाने खे ऐं कुझु दोस्तनि खे तमामु बहितरीनु तरीक़े सां शेर ॿुधण जी कोशिशि पिया कई। तॾहिं केस्टनि जो ज़मानो हो, केस्टूं हुयूं ऐं तमामु बहितरीनु कलाम आहे। चलो दोस्तों अॻिते हली असां कलाम ॿुधूं था। जी तो दोस्तों ही तमामु बहितरीनु कलाकार फ़नकार आहे अलहदा ज़रदारी। हिन मोट में हिन बराबरी जे हिसाब सां ॿ फ़नकार ॿिया बि हुआ। इमाम बख़्श ज़रदारी, फ़ोटो ज़रदारी तमामु उन्हनि जो उस्तादु हूंदो हो ऐं तमामु बहितरीनु गाना हुआ हिन जा। दोस्तों अॻिते हली तव्हांखे गानो ॿुधायूं था। अॻिते गाने जा कहिड़ा ॿोल आहिनि उहो ॿुधूं था। दोस्तों ही उहो कलाम आहे जेको इंसान जे दिलि में अंदरि वञी जेको आहे घर कंदो आहे ऐं कुझु दोस्त ॾुखनि में को दर्दनि में कंहिंजो महबूब विछड़ी वञे या कंहिंजो पंहिंजो अज़ीज़ विछड़ी वेंदो आहे। उन्हनि जे हिसाब सां हिन गाने खे ॿुधियो वेंदो आहे। छो जो कुझु हुनजूं यादूं, कुझु हुनजा ॻाल्हियूं, कुझु हुनजे रस्ते में रहणु, मतिलबु हर ॻाल्हि हुन इंसान जी रहिजी वेंदी आहे। कुझु दोस्त अहिड़ा हूंदा आहिनि, कुझु भाइर बि जेके विछड़ी वेंदा आहिनि, उन्हनि जे हिसाब सां बि गानो आहे ऐं कुझु दिलि वारा माण्हुनि जे हिसाब सां बि कुझु। हर इंसानु पंहिंजे तरीक़े सां पंहिंजी तबियत जे हिसाब सां पंहिंजे ज़हन जे मुताबिक़ हिन गाने खे पसंदि कंदो आहे। दोस्तों चलो अॻिते हली गानो ॿुधूं था। इन तव्हांखे गानो पसंदि ईंदो, अगरि पसंदि अचे त कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। असां थोरा त आहियूं कामरान जानी जा जेके असांखे कमेंट में सपोर्ट कंदा आहिनि ऐं उन्हनि जी तमामु बहितरीनु कमेंट असांखे वणंदा बि आहिनि। त दोस्तों जेको असांखे कमेंट कंदो हुनजो नालो बि प्रोग्राम में वठियो वेंदो। चलो दोस्तों अॻिते गानो ॿुधूं था। जी तो दोस्तों अगरि असांजो गानो तव्हांखे पसंदि अचे, असांजो प्रोग्राम तव्हांखे पसंदि अचे त लाइक कमेंट ज़रूरु कंदा ऐं पंहिंजे भाइरनि खे ॾिसणु न विसारींदा ऐं घंटी खे ज़रूरु वॼाईंदा। दोस्तों उमेद त तव्हांखे अञा बहितरीनु सुठा तव्हां मशहूरु कलाम तव्हांखे हर फ़नकार जा तव्हांखे हिन चैनल तां मिलंदा। त दोस्तों इनशाअल्लाह अगरि जीअं वीडियो में मिलंदासीं पर अॻिते हली गानो ॿुधूं था। पूरो गानो करे पोइ असां ज़रूरु मिलंदासीं तव्हां सां। दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। जी तो दोस्तों अगरि हीउ गानो तव्हांखे पसंदि अचे त कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा, पंहिंजी राय ॾींदा असांखे।
जी त दोस्तों असांजी महफ़िल जो प्रोग्राम पूरो थियो। अॻिते इंशाल्लाह ॿिए कलाम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं तव्हां पंहिंजे दोस्त नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। इंशाल्लाह अॻी वीडियो में गॾु।